तो ख़ुशि रहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में अरीब क़रीब वारा कीअं आहिनि ओड़े पाड़े वारा या उहे माण्हू जिन सां काफ़ी ॾींहंनि सां तव्हां ॻाल्हायो कोन्हे कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त काफ़ी माण्हू ज़िंदगी जे हिकु लाइफ स्पेन में तव्हांजी ज़िंदगी में एतिरा इंपॉर्टेंस रखंदा आहिनि जो उन्हनि खां बिना सुबुह न थींदी आहे शाम न थींदी आहे राति न थींदी आहे उन्हनि खां बिना उन्हनि सां ॻाल्हाए बिना निंड न ईंदी आहे बट कुझु अरसे खां पोइ उहे माण्हू किथे ग़ाइबु थींदे नज़र ईंदा आहिनि आहिस्ता आहिस्ता तव्हां उन्हनि शयुनि खां एतिरा त यूज़ टू थी वेंदा आहियो उन्हनि खां बिना ज़िंदगी गुज़ारण जे तो लॻंदो ई न आहे त कॾहिं उहे ज़िंदगी में हुआ बि हिकु हिसाब सां इहो जेको ज़िंदगी जी हिकु रवानगी आहे या सुठी बि आहे बिकॉज़ चवंदा आहिनि त हिकु जेको इंसानु आहे जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे उहो ई पंहिंजे तमामु जेके सराउंडिंग में जेके शयूं आहिनि उन्हनि खे कंट्रोल करे या हले छो त अगरि तव्हां ॿिए कंहिं ते भाड़ींदा आहियो त पोइ मामिलो कुझु गड़बड़ थी सघे थो मामिलो कुझु ख़तरनाक साबित थी सघे थो जिथे उहे माण्हू जिन माण्हुनि सां गॾु मुख़लिस माण्हू गॾु आहिनि उन्हनि जे लाइ शायदि एतिरो तकलीफ़ ते अमल न हुजे बट उहे माण्हू जेके ॿियनि ते ॾाढो जल्दी ट्रस्ट कंदा आहिनि जेके ॿियनि ते ॾाढो जल्दी बिलीव करे वठंदा आहिनि उन्हनि जे लाइ इहो मरहलो थोरो सो मुश्किल साबित थींदो आहे बिकॉज़ माण्हू त चवंदा आहिनि त हर तरह जा आहिनि ऐं हूअं बि अॼुकल्ह जॾहिं सराउंडिंग में ॾिसे थो त घटि ई माण्हू अहिड़ा मिलनि था जेके तव्हांजे लाइ को तव्हांजो भलो चाहीनि ऐं तव्हांजे लाइ कुझु भलो करे सघनि या तव्हांजी ख़ुशी में ख़ुशि थी सघनि असांखे हिकिड़ो इहो बि मसइलो आहे असां फलां खे शायदि सुञाणींदा बि न हुजूं पर ऑन द सोशल साइट्स या कंहिं टीवी ते असां कुझु अहिड़ो ॾिसंदा आहियूं चवंदा आहियूं त यार हीउ कहिड़ो ज़बरदस्त आहे उन सां बि असांखे जेलसी थींदी आहे ख़बर न आहे छो इहो जेको हिकु नेगेटिव एस्पेक्ट ज़िंदगी में आहे उहो एतिरो भरपूर तरीक़े सां अची वियो आहे जो जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे सुञाणियो था उते जेलसी सम्झ में अचे छो त तव्हांखे तमामु उहे प्रॉस एंड कॉन्स तव्हांखे नज़र ईंदा आहिनि त सम्झ में अचे थो त तव्हांखे कंहिं शइ जी वजह सां जेलसी आहे पर उहो माण्हू जंहिंखे तव्हां सुञाणियो बि नथा जंहिंखे सिर्फ़ु तव्हां हिकु नज़र ॾिठी आहे कॾहिं कॾहिं माण्हुनि खे उन्हनि सां बि जेलसी थींदी आहे अच्छा ही जेलसी कॾहिं कॾहिं तव्हांजी सिर्फ़ु लफ़्ज़नि में सिर्फ़ु फीलिंग्स में सिर्फ़ु उते ई ख़तमु थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे उन कंपैरिज़न में अची वेंदा आहिनि जेको कंपैरिज़न उन्हनि जी ज़िंदगी जे लाइ ख़तरनाक बि साबित थींदो आहे असां सोशल साइट्स ते खोड़ सारा अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं जिन जी ज़िंदगी असांखे ॾाढी वणंदी आहे जिन में ॾाढो सुठो घरु हूंदो आहे ॾाढी सुठी गाॾी हूंदी आहे ॾाढा हुननि जा मुहबती रिश्ता हूंदा आहिनि सभु कुझु ॾाढो प्यारो हूंदो आहे असांखे ईअं लॻंदो आहे त यार हीउ केॾो ज़बरदस्त ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे पर उहा ज़िंदगी सिर्फ़ु हुन स्क्रीन ते असां ॾिसंदा आहियूं ऐं पोइ असां कंपेयर करणु शुरू कंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी सां जेका असुलु हक़ीक़ी असांजी हक़ीक़त वारी ज़िंदगी गुज़री रही हूंदी आहे उहे तमामु शयूं जेके तव्हां सोशल साइट्स ते ॾिसो था तव्हां टीवीज़ ते ॾिसो था तव्हां डिफरेंट शहर में ॾिसो था या इवन इंक्लूडिंग आर शो तव्हां हिते ॾिसो था उहे 100% कॾहिं बि सही या सच न हूंदियूं आहिनि 100% कॾहिं बि ईअं न हूंदो आहे त तव्हां जेको तव्हां ॾिसो था उहो सॼो ॾींहुं ईअं ई मंज़र रहे हीउ उहो मंज़र आहे जेको सिर्फ़ु तव्हांजे उन कैमरा जी अखि में क़ैद आहे जेका कैमरा हिकु जेसि ताईं उहा कैमरा खुलियल आहे उन जी हद ताईं इहो क़ैद आहे उन खां पोइ तमामु माण्हुनि जी ज़िंदगी ऑलमोस्ट सेम हूंदी आहे सुम्हंदा सभई आहिनि उथंदा सभई आहिनि मानी सभई खाईंदा आहिनि फ्रेशन सभई थींदा आहिनि रिश्ता सभिनी ज़िंदगी में हूंदा आहिनि हा कुझु वधीक कुझु घटि शयूं शायदि हूंदियूं पर ऑलमोस्ट ज़िंदगी सॼी साॻी ई हूंदी आहे शायदि कॾहिं कॾहिं अहिड़ा बि मां माण्हू ॾिठा आहिनि जेके डाइट इन्फ्लुएंसर हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी प्लेट कैमरा जी अखि ताईं ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे जंहिंमें ग्रीन वेजिटेबल्स ऐं सभु कुझु हूंदो आहे बट असल में उहे बि तव्हां ऐं मूं वांगुरु बिरयानी जी प्लेट ई ख़ाली करे रहिया हूंदा आहिनि सो हमेशह जेका शइ ॾिसो था उनखे सच न सम्झो ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेको सच तव्हां वटि आहे उन जी क़दुरु कयो जेको सच कैमरास जी हद ताईं महदूद आहे उहो सच बि ठीकु आहे हिकु ज़िंदगी आहे हर हिकु माण्हू जो हिकु जॉब हिकु टाइटल आहे जंहिंजे हिसाब सां उहो कमु करे रहियो आहे त उन्हनि जे लाइ शायदि उहा शइ ॾाढी बहितरु आहे पर तव्हां अगरि पंहिंजी ज़िंदगी में उहे शयूं 100% अप्लाई करण जी कोशिशि कंदो त शायदि हुननि पंहिंजी ज़िंदगी में उहे शयूं अप्लाई करे थ्रू द आई ऑफ कैमरा उहे कामयाबु थी विया तव्हां किथे नाकामयाबी जो शिकार न थी वञो तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी खे पाण सां ई कंपेयर कयो ॿिए कंहिं सां कंपेयर न कयो पंहिंजे पाण सां ई कंपैरिज़न कयो त यार मां हिन साल हे कयो हो त छा अॻे साल मूं हुन में का बहितरु शइ कई आहे नॉट इन टर्म्स ऑफ मनी मां उन ॻाल्हि ते बिल्कुलु नथी चवां बिकॉज़ ज़ाहिर पाकिस्तान जा हालात अप्स एंड डाउन असांखे नज़र अचनि था त सिर्फ़ु पैसनि ते न रिश्तनि में दोस्तियुनि में पंहिंजे पाण खे ग्रूम अप करण में पंहिंजनि शयुनि में पंहिंजे ॻाल्हाइण में पंहिंजी लर्निंग में पंहिंजी एजुकेशन में पंहिंजे पाण सां कंपैरिज़न कयो त पोएं साल मूं छा कयो हो ऐं हाणे जेको साल अचे पियो उन में मूंखे छा करिणो आहे छा मां पोएं साल खां बहितरु थियो आहियां
या अञा बदतर थी वियो आहियां, इहो ज़रूरु कंपैरिज़न कयो, पर पंहिंजे पाण सां कयो, ॿियनि सां न कयो, छो त ख़ुदा ताला हर माण्हू खे, हर शख़्स जी ज़िंदगी खे पंहिंजे पर में हिकु परफेक्ट ॾाढी ख़ूबसूरत लाइफ ठाही आहे। उन लाइफ खे सुञाणियो, उन लाइफ खे इंजॉय करणु सिखो। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था, हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबियत बिल्कुल ठीकु आहे हाशिम भाई? ज़बरदस्त। यार मौसम केॾो प्यारो मिलियो आहे अॼु। ज़बरदस्त मौसम आहे। हा न, इहो त मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइण ई विसरी वियमि त अॼु मौसम एॾो प्यारो मिलियो आहे जो इंसान जॾहिं आयो पिए त मतिलबु ईअं पियो लॻो पुराणो जेको बारिश वारो टाइम न उहो यादि अची वियो। न अॼु मौसम तमामु, मां घर खां निकिरी ऐं मां बि फील कयो त यार अॼु त माना वॾी बहितरीन हवाऊं पियूं लॻनि। हा, ज़बरदस्त मौसम हो। ऐं मज़े जी ॻाल्हि त उन मौसम में शायदि, या त आई एम द ओनली वन जे इहो फेस कयो आहे, उन मौसम में मूंखे किथे बि रस्ते में रुकावट कोन मिली। ॾाढो स्मूथ रोड हो जेको हलियो पियो। ख़बर न आहे माण्हू मौसम ॾिसी छुटियूं त कोन करे छॾियूं आहिनि। थी सघे थो असांजो नालो छो न हुन में, या देर सां वेंदा मौसम थोरो इंजॉय करे। इहे बि थी सघे थो मौसम इंजॉय कर, या शायदि इहो ऑप्शन असां वटि बि हुजे काश। पर ख़ैर का ॻाल्हि कोन्हे, चवंदा आहिनि त टाइम जी पाबंदी करणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सो टाइम जी पाबंदी कंदे कंदे प्रोग्राम जी तरफ़ हलूं था। ऐं कुझु जेके असांजा महिमान अॼु सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात करायूं था, तव्हांजी ॻाल्हि करायूं था। उन्हनि जी ज़िंदगी जा उहे पहलू जेके तव्हां ऐं मां डिफरेंट जॻहुनि ते ॾिसंदा आहियूं, अॼु उन्हनि जा उहे पहलू पंहिंजे प्रोग्राम में रखूं था ऐं तव्हांखे ॿुधायूं था त ज़िंदगी में कामयाबी बेसिकली हासिल कीअं कबी आहे। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं हिकु मोटिवेशनल स्पीकर आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा मुंतहा फातिमा साहिबा आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे? बिल्कुल ठीक है। ज़िंदगी कीअं आहे मुंतहा साहिबा? ज़िंदगी सफ़र में रहने का नाम है, ज़िंदगी सीखने का नाम है, ज़िंदगी अपनी नाकामियों से मज़ीद कामयाबियों तक का सफ़र है। ज़िंदगी एक ऐसा सफ़र है कि जिसमें आप बार बार गिरते हैं और फिर इस उम्मीद से आपको खड़े हो जाना चाहिए कि हम इंशाल्लाह ज़रूर कामयाब होंगे। असल ज़िंदगी यही है इंशाल्लाह। और ज़िंदगी मुझे लगता है उन रंगों का भी नाम है जो आपने पहने हुए हैं। बिल्कुल, ज़िंदगी में रंग हैं, ज़िंदगी में खुशी के रंग हैं, ज़िंदगी में रिश्तों के रंग हैं, ज़िंदगी में मोहब्बत के रंग हैं। अभी आप जिस तरह कह रही थी कि हसद और कंपैरिजन, तो ये भी एक रंग है। अगरचे ये हम एक इसको स्याह रंग से तशबीह देंगे कि ये एक थोड़ा सा अलग कलर है, लेकिन आजकल के माहौल में ये रंग भी हमारी ज़िंदगी में खासा चढ़ता जा रहा है। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। चलिए हिकु ॿिया महिमान आहिनि जेके तशरीफ़ रखनि था, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। जनाब ॾाढा हिकु ज़बरदस्त सिंगर जिनखे तव्हां डिफरेंट चैनल से डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते तव्हां हिननि खे परफॉर्म करे ॾिठो हूंदो। अॼु असां पंहिंजी स्क्रीन में हिननि खे क़ैद कयो आहे ऐं असांजे नाज़रीन जे लाइ स्पेसिफिकली अॼु परफॉर्म करे रहिया आहिनि। जनाब ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक, हिकु ॾाढा सुठी सिंगिंग जा मालिक। सिंगिंग त हर को करे रहंदो आहे, पर सुठो केरु करे रहंदो आहे। जनाब ॾाढी सुठी सिंगिंग जा मालिक असां गॾु तशरीफ़ रखनि था। जनाब अब्दुल ख़ालिक भट्टी साहिब आहिनि जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जी मेहरबानी, सब खैरियत आहे। बिल्कुल तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे भट्टी साहिब? अल्लाह जी मेहरबानी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। किथे गुज़री रही आहे? कीअं गुज़री रही आहे? सुठी गुज़री रही आहे। तमामु सुठो। किथे गुज़रे थी ज़िंदगी? सुबुह कीअं थिए थी? सुबुह त वाकई तव्हांजी ॻाल्हि वांगुरु मौसम ॾाढो अॼु मूंखे बि डिफरेंट लॻो आहे। उहा ॻाल्हि तव्हां बि कई। ऐं वाकई अॼु मौसम भलो आहे। अॼु मौसम ॾाढो प्यारो प्यारो हो। अॼु इहो तमामु असांजे जेके उहे माण्हू जेके कराची में एटलीस्ट रहनि था, उन्हनि इहा शइ ज़रूरु फील कई हूंदी। सो ज़िंदगी जी सुबुह कीअं थींदी आहे, शाम कीअं थींदी आहे, ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे भट्टी साहिब जो? अॼु त आयासीं हिते सवेर उथिया आहियूं हक़ीक़त में। हूअं केॾी महिल थींदी आहे? 9 बजे उथंदा आहियूं। हूअं 9 बजे, ठीकु आहे, उहो सवेर ई आहे, उहो सवेर में ईंदो आहे। 8:30 9 उथंदा आहियूं। ऐं बसि पोइ अॼु त ॾिठीसीं वरी सुबुह वारी जेका हूंदी आहे ॾाढी प्यारी हिकिड़ी मॉर्निंग ॾिठीसीं तव्हांजे बहाने। सो राति त सुतासीं देरि सां, वरी सवेर उथियासीं 6 बजे। इहो बि मूंखे लॻे थो हिकु आर्ट आहे त तव्हां राति जो देरि सां बि सुम्हो था, वरी बि टाइम ते सुबुह जो ऑटोमेटिक सुजागी थी वई। हा बिल्कुलु, इहा वाकई हिकु आर्ट आहे। अच्छा, मां पहिरियां जेके माण्हू हूंदा हुआ, बल्कि हींअर बि उहे एग्ज़िस्ट कनि था, मां पंहिंजी मदर जो एग्ज़ाम्पल ॾियां त मुंहिंजी मदर कॾहिं बि अलार्म कोन रख, मां उन्हनि खे कॾहिं बि अलार्म ते उथंदे कोन ॾिठो। सॼो टाइम जॾहिं असां स्कूल वेंदा हुआसीं, हू माशाल्लाह फजर ते अज़ान सां गॾु उथंदी हुयूं। अगरि किथे ॿियो किथे कंहिं कम सां वञिणो हुजे, जंहिं टाइम ते चइबो उन टाइम ते उथी वेंदियूं। ब्रेन में अलार्म वग़ैरह सभु कुदरती फिट थियल आहे। कुदरती फिट थियल आहे। राति जो तव्हां रखी ऐं सुम्हो का बि सोच
त उथणो आहे त उथणो आहे, ऑटोमेटिक सुजाॻ थी थी वञे। ऐं अञा उन ई 15 मिंट टाइम पहिरियां ते हा मूंखे इहा हैरत थींदी आहे, चलो नमाज़ हिकु जॾहिं तव्हां रिलीजन जी ॻाल्हि कयो था उहो हिकु अलॻि कनेक्शन हूंदो आहे, ख़ुदा ताला कंहिंखे इहा सत ॾींदो आहे त अज़ान सां गॾु उथी वेंदो आहे, अलाह साईं सभिनी खे नसीब करे, असां जहिड़नि माण्हुनि खे बि नसीब करे। बट हिकु नमाज़ त चलो हिकु अलॻि ॻाल्हि आहे, बट ॿारनि खे सुबुह जो स्कूल मोकिलिणो आहे त सुबुह जो 7 बजे उथणो आहे, त डॉट 7 बजे असांखे कॾहिं ऑफिस वञिणो हूंदो या कुझु करिणो हूंदो 8 बजे 9 बजे मदर खे चवंदासीं त हिन वक़्तु उथारिणो आहे, उन ई डॉट टाइम ते उथी वेंदियूं। जी जी इहा हैरत जी मूंखे ॻाल्हि लॻंदी त मतिलबु असां 10 अलार्म्स खां पोइ उथंदा आहियूं। लख शुक्राना मालिक साईं जा, परवरदिगार जा, हुननि जी कहिड़े नेमतुनि जो असां शुक्रियो अदा कंदासीं। बेशक अलाह साईं इहे शयूं इंसान खे ॾिनियूं आहिनि, असां सुञाणे न सघिया आहियूं, ऐं उहे माण्हू ॾाढा अनमोल आहिनि, ॾाढा प्यारा आहिनि जेके इन्हनि शयुनि खे सुञाणनि था माशाअल्लाह सां। अच्छा जी, असां खोड़ सारी शयूं प्रोग्राम में अॼु ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं बि शामिलु कंदासीं, ॾाढियूं ख़ूबसूरत शयूं बि शामिलु कंदासीं, पर जीअं तव्हां सभु ॼाणियो था त एंटरटेनमेंट असांजे प्रोग्राम में न हुजे ईअं कीअं थो थी सघे, ईअं थी नथो सघे। ज़रूरु असां तव्हांखे एंटरटेन बि कंदासीं, छो त अॼु जेको मौसम प्यारो प्यारो आहे, मां चाहियां थी त आवाज़ बि प्यारो प्यारो असां वटि मौजूदु आहे, त छो न कुझु प्यारो प्यारो गानो प्ले कयो वञे। छा ॿुधाइण वारा आहियो तव्हां भट्टी साहिबु? गज़ल आहे दोस्त इमदाद लाशारी जी शाइरी आहे, चौथो ॾींहुं मूंखे उन्हनि ॾिनो त मूं हुनखे धुन बि हाणे ॾिनी आहे, कोशिशि कयां थो ॻाइण जी। हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सूह तुंहिंजी अमा जो मुतासिर थियो, सूह तुंहिंजी अमा जो मुतासिर थियो, या त शाइर थियो या त काफ़र थियो, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी, 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 तुंहिंजो नौकर आहियां पिरी, आऊं पिरी, आऊं पिरी, तुंहिंजो नौकर आहियां पिरी, आऊं पिरी, आऊं पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी, तुंहिंजो नौकर आहियां पिरी, आऊं पिरी, आऊं पिरी, तुंहिंजो नौकर आहियां पिरी, आऊं पिरी, आऊं पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी। तुंहिंजो नाम वठण सां जानियड़ा, 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 मुंहिंजो हक मुंहिंजो ठरंदो आहे हां पिरी, हां पिरी, हां पिरी, मुंहिंजो ठरंदो आहे हां पिरी, हां पिरी, हां पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी, हिन दिल ते तुंहिंजो नाम पिरी। जेको तोखे ॾिसे तंहिंखे काबू करी, जेको तोखे ॾिसे तंहिंखे काबू करी,
जेको तोखे ॾिसे तंहिंखे काबू करी 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 इहो कंहिं खां सिखियो आहे दाऊं पिरी दाऊं पिरी दाऊं पिरी इहो कंहिं खां सिखियो आहे दाऊं पिरी दाऊं पिरी दाऊं पिरी हिन दिल ते तुंहिंजो नाऊं पिरी हिन दिल ते तुंहिंजो नाऊं पिरी इमदाद ॾे शायदि अॼु ईंदे 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 पयो दर ते फिरे थो काऊं पिरी काऊं पिरी काऊं पिरी पयो दर ते फिरे थो काऊं पिरी काऊं पिरी काऊं पिरी हिन दिल ते तुंहिंजो नाऊं पिरी हिन दिल ते तुंहिंजो नाऊं पिरी तुंहिंजो नौकर आहियां आऊं पिरी आऊं पिरी आऊं पिरी तुंहिंजो नौकर आहियां आऊं पिरी आऊं पिरी आऊं पिरी हिन दिल ते तुंहिंजो नाऊं 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 पिरी This program is brought to you by